सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर की रूलिंग बाबत केस की ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस जुमरता बंजार रिमार्क सिंध चयो आहे त बज़ाहिर बेतमादी त कामयाब थी रही हुई। वोटिंग वारे ॾींहुं स्पीकर की रूलिंग अची वई। जेको थियो तंहिंखे थियण ॾिनो वियो त नाकारी असर पवंदा। बेतमादी रिथ ते स्पीकर की रूलिंग नई रिवायत कायम कई हिकु नओं रस्तो खोले छॾियो आहे। बेतमादी रिथ आईनी मामलो आहे, कीअं रोके सघिजे थो। डिप्टी स्पीकर की रूलिंग में बज़ाहिर इल्ज़ाम आहिनि, का फाइंडिंग न आहे। डिप्टी स्पीकर की रूलिंग की कानूनी हैसियत खे ॾिसणो आहे। नेशनल सिक्योरिटी कमेटी जा मिंट्स किथे आहिनि। अदालत अॻियां हक़ीक़त बयान कई वञे। अदालत वफ़ादारी न पर आईनी कानून तहत फ़ैसिलो कंदी। मुखालिफ़ जगबान शहबाज शरीफ़ निगरान वज़ीर आज़म लाइ अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो नालो रद्द करे छॾियो। सदर आरिफ अलवी सां कंहिं बि क़िस्म जे मशवरे खां इनकार। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान तरफ़ां निगरान वज़ीर आज़म लाइ कंहिं नामज़दगी करणु गैर क़ानूनी आहे। वफ़ाक़ खां पोइ पंजाब में सियासी बहरान। नए वॾे वज़ीर जी चूंड रोलड़े जो शिकार। तहरीक इंसाफ़ वॾे वज़ीर जी चूंड लाइ इजलास तलब कंदड़ डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ख़िलाफ़ बेतमादी रिथ जमा कराए छॾी। मुखालिफ़ तरफ़ां बि स्पीकर परवेज़ इलाही बेतमादी रिथ जमा। सियासी छिकताण सबबि सिक्योरिटी अमले पंजाब असेंबली खे ताला हणी छॾिया। वज़ीर आज़म खे धमकी वारो ख़त जाली आहे। असां इलेक्शन खां न पर माण्हू पीटीआई मां भॼी रहिया आहिनि। दानियाल अज़ीज़ हिकु महीने खां इमरान ख़ान खे घर मोकिलण जी कोशिश करे रहिया आहियूं। इमरान ख़ान ऐं डिप्टी स्पीकर आर्टिकल 6 जी भनकड़ी कई आहे। मोहम्मद ज़ुबैर इमरान नियाज़ी कुर्सी बचाइण लाइ आइन खे ज़बह करे छॾियो। मुल्क खे आइनी बहरान तरफ़ धिकियो वियो आहे। एहसन इक़बाल तहरीक इंसाफ़ अॻवान फवाद चौधरी ऐं सहाफ़िन विच में मुंहमारी। मतियुल्लाह जान खे भाड़े जो सहाफ़ी करार ॾियण ते सहाफ़िन तहरीक इंसाफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकॉट करे छॾियो। माफ़ी वठण जो मुतालबो। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस अध में छॾे हलिया विया। वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारे ख़त ते अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। अदालती कमीशन क़ाइम करण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त अवाम हमेशह मुल्की ख़ुदमुख़्तियारी ऐं जमहूरियत जो मुहाफ़िज़ हूंदो आहे। क़ौम खे मुल्की सलामत ते थींदड़ परॾेही हमले ख़िलाफ़ रोडनि ते अचणो पवंदो। सदर आरिफ अलवी तरफ़ां इलेक्शन कमीशन खां चूंडुनि जी तारीख़ तलब। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त क़ौमी असेंबली ख़त्म थियण जे 90 ॾींहनि अंदरि आम चूंडूं कराइणियूं हूंदियूं आहिनि। आम चूंडुनि जी तारीख़ जे ऐलान लाइ इलेक्शन एक्ट 2017 तहत इलेक्शन कमीशन सां मशवरो ज़रूरी आहे। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि गॾियल मुखालिफ़त जो इजलास थी रहियो आहे। डिप्टी स्पीकर जी रूलिंग समेत मुल्की सियासी सूरतहाल ते गौर थींदो। निगरान सेटअप ते सलाह मशवरा कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि तहरीक इंसाफ़ जी सियासी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। मुल्की सियासी सूरतहाल बाबति गौर कयो वेंदो। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दाणी डॉक्टर परवीन टिन हिकु दफ़ो ॿीहर पहिरियों घाड़ी अदालत में पेश। अदालत केस जी ॿुधणी 21 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। DSP टुंडे आदम इश्तियाक आराई नओं जांच ऑफिसर मुक़ररु। ॿीहर जांच करण जो हुकुम। परवीन टिन जो चवणु आहे त केस तां हथ खणण लाइ धमकी मिली रहियूं आहिनि। जवाबदार धुर सां ठाह जी ॻाल्हियुनि में का बि सचाई नाहे। नवाबशाह पुलिस जवाबदारनि सां धुर बणिजी वई आहे। 7 में ओठा हाले पोटा तकरार तां मार्शल नौजवान जे वारसनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो। इंतिसाबे ते ट्रैफिक मुअतल। SSP जामशेद सां ॻाल्हियूं नाकाम। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। ऐं ॾखण में पुलिस मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए हिकु हथियारबंद खे मारे छॾियो। मार्जुअल शख़्स जी गदा हुसैन कलोड़े तौरु सुञाणप। संदसि मुबैना मुक़ाबले खां अॻु लॉकअप में हुअण जी तस्वीर वायरल।